अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त मां अॼु अवाले हिकु सही हदीस खणी हाज़िर थियो आहियां, सो तव्हां पाण बि इन ते अमल कजो ऐं दोस्तनि में बि ज़रूरु इन खे शेयर कजो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो शख़्स आयो, सफ़ा कुराड़ो झूर हुयो। त चई त अल्लाह जा रसूल, हिकिड़ो शख़्स आहे, हू पंहिंजे नाले चए पियो, हिकिड़ो शख़्स आहे, उन ज़मीन ते न को सगीरा गुनाह छॾियो अथई न कबीरा। उन हर उहो उन गुनाह कयो आहे। जेकॾहिं उन जा गुनाह ज़मीन जे इंसाननि ते रखिया वञनि त सभई इंसान हलाक थी वञनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश त ईमान त आंदो अथई न, इस्लाम त आंदो अथई न? त उन शख़्स चयो त अल्लाह जा रसूल, मां गवाही ॾियां थो त अलाह खां सवाइ कोई बि इबादत जे लाइक़ु न आहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइश त जेके तो सॼी ज़िंदगी गुनाह कया आहिनि, तो हाणे इहे गुनाह ख़तमु करे अॻिते तूं जेका तुंहिंजी हाणे पोइते ज़िंदगी आहे उन में तूं नेक अमल कर। जेके तुंहिंजा अॻिला गुनाह आहिनि, अलाह सुब्हानहू व तआला उहे नेकी में तब्दील करे छॾींदो। सो दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त अलाह सुब्हानहू व तआला केॾो वॾो महिरबानी आहे ऐं केॾो वॾो करीम आहे, जो इंसान जा जेके पोयां गुनाह आहिनि उहे सभु नेकी में तब्दील थी था वञनि जेकॾहिं इंसानु तौबा करे थो। ऐं हिते असां वटि छा थो चयो वञे त बसि सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री आहे, हाणे बाक़ी छा कंदासीं? हाणे ॾिसो, जेके माण्हू चवंदा त बसि सॼी ज़िंदगी असांजी गुनाहनि में गुज़री आहे, हाणे असां नेकी जा कम कहिड़ा कयूं? त ॾिसो न, अलाह सुब्हानहू व तआला जी केॾी वॾी रहमत आहे। माण्हू कॾहिं बि अलाह सुब्हानहू व तआला जी रहमत खां नाउमीद न थिए। अलाह सुब्हानहू व तआला चए थो, जेकॾहिं को शख़्स पंहिंजी जान ते ज़ुल्म करे वेहे ऐं मूंखां मग़फ़िरत जी तौबा करे त मां उनखे माफ़ु करे छॾींदुमि। सो अलाह सुब्हानहू व तआला केॾो वॾो महिरबानी आहे। दोस्तनि खे ॿुधाइण पिया चाहियूं त इहा हदीस तव्हां पाण बि इन ते अमल कजो ऐं दोस्तनि में बि ज़रूरु इन खे शेयर कजो। ऐं इनशा अल्लाह क़ुर ऐं अहदीस ते हलो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।